ठंडोमीर अली में ठरी मीरवाज रहवासी नौजवान के खाधे जी शइ में मुबैना ज़र ॾियण खिलाफ़ एहतजाज कियो। हिननि आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो तो ॾिसूं। बाबा खे अहिड़ी शइ जो खाराई अथनि नशे वारे जेको आहे अंदाज़ न आहे जो त मुंहिंजे बाबा खे घरां जे निकितो उन्हनि जे सफ़ा ईअं माना हली न पियो सघे, अखियुनि अंधारे थी अचे पियो ऐं ज़मीन ते किरंदो किरंदो पिया तमामु घणा मोशन थी पियो, सफ़ा सीरियस थी वियो, अखियुनि अंधारे थी वियो। त घर जी असांखे सॾ कयईं, असां जो आयासीं हुनखे वठणु सिधो माना उथारियो त असांखे ॿुधाइनि त हिननि सां मां ज़्यादती कई अथनि, मुंहिंजो ज़ुल्म कयो अथनि, मूंखे नशे वारे अहिड़ी का शइ ज़हर ॾिनो अथनि जो मां हली कोन सघां। रशीद अहमद, सिजाद अहमद, जावेद अहमद, असां मुतालबो कयूं असां हिननि खे FIR कटी वञे, हिननि खे माना इंसाफ़ असांखे मिले। मुंहिंजो मामो आहे, उन खां पोइ जेको बाबा खे ज़हर जी शइ खाराए, घरां उथारे नशे वारी शइ खाराए ऐं बाबा माना पैरालाइज़ पियो आहे, हिन महिल अस्पताल में मौजूदु आहे। एतिरो माना लिंग में नथो चोरे सघे, हिनखे माना ज़हर वारी शइ खाराई आहे। जो बि कयो अथनि मुंहिंजे पुट खे इन्हनि कयो आहे। सिजाद, जावेद, रशीद मुखरनि पीउ अथनि इन्हनि ॿिन्ही जो, उन पाण खे वेही गॾु कचहरीअ में खारायो आहे। SB बि मुंहिंजी को नथो ॿुधे पियो। FIR कटियो, हे बाहूं थी ॿधाम, हे क़ुरान अथव, हे झोली मेड़ अथव, बाबा मुंहिंजी ॿुधो। 50-60 लख ख़र्च करे चुकिया आहियूं त बि को अहिड़ो फ़र्क़ु नथो पए। असांजी वस वारनि खे अपील आहे जो असां इंसाफ़ कनि। असांजे मामनि असां सां कयो आहे जेको आहे सो बाबा खे अहिड़ी का नशावर शइ खाधे में ॾेई छॾी आहे जेको अॼु बि मौत जंग विड़ी रहियो आहे। उन्हनि सभिनी खाराई आहे त उन लाइ असां भाई बीठा आहियूं, हर प्रेस क्लब ते सखर विया आहियूं, ठरी मीरवा केर बि असांजो केस ॿुधण वारो न आहे। इन लाइ असां वस वारनि खे अपील था कयूं त असांजो केस वरितो वञे, उन्हनि इंसाफ़ ॾियारो वञे।